बुलड़ी शाह करीम जे सिंध आबादगार थाणे जी हद में ॿिनि ज़मीनदारनि में ज़मीनी तकरार तां झेड़ो थी पियो आहे, जंहिंमें ज़मीनदार हाजी शाह मोहम्मद सठियो जा 2 पुट नवाज़ ऐं न्याज़ अमरशी कोहली समेत 14 माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। इन सिलसिले में हिननि आबादगार थाणे ते पहुची इलाज जो लेटर वरितो आहे। ज़ख़्मी टंडो मोहम्मद ख़ान अस्पताल पहुता आहिनि। बनी ते पे वियासीं, असांखे हुननि फेरिंग हलाए चयो हितां निकिरो। असांजे मोहन छोकिरा इलाही 15-16 धकिजी विया। पोइ माना जेको हारी आयो पियो हुनखे माना उन्हनि गोली पिया आई। हिकिड़ो आहे बंबरो मुमताज़ नालो आहे, ॿियो आहे मुर्तज़ा जरवार, बाक़ी ॿिया जेके लोफर माण्हू वेठल सनावला आहे निज़ामाणी, उहो माना निज़ामाणी उते माण्हू विहारे असां ग़रीबनि खे माना जहिड़ो कराए। पुलिस खे तव्हां इतला कयो आहे? पुलिस खे इतला कयो आहे असां। पुलिस उन्हनि खे ॿधो ई कोन्हे अञा। पुलिस उते पर हले पई, ख़ाली उन्हनि सां मिले पई। असांखे त माना असां जेके धकियासीं तो ग़रीब माण्हू केॾा वेंदासीं। बनी असीं ते उहो बनी ते भई असां त फिरणो ई कोन, असांखे ख़बर ई कोन्हे। असीं भई बनियुनि में कमु कार करे जेके ॿाहिरि आयासीं ओतिरो उन्हनि मथां 12 माण्हू आया कंदे केस था ओतिरो असांजे मथां फायरिंग हली वई। हा फायरिंग हली, असीं किथां वञूं? पोइ किथे को किथे को किरां पियो किरी वियो, को किरां किरी वियो। घणा माण्हू फायरिंग करण वारा? फायरिंग करण वारा 5-6 हुआ।